ओम शांति। यदि मुझे दायका सुप्त सुप्त बढ़ जाते ही सब मिठा मिठा बाप का रचवंता मीठे मीठे बार अर्थ सहित बाप की याद करण सा तांजा पाप नाश थींदा आत्मा पतित खां पावन थींदी। नंबर 1 सब्जेक्ट आहे याद। प्रश्न मनुष्य जी अर्जी छा आहे, बाप जी अर्जी छा आहे? मनुष्य जी अर्जी छा आहे ऐं बाप हुन अर्जी खे कीअं पूरो कंदा आहिनि? उत्तर आहे मनुष्य बाप सां अर्जी कंदा आहिनि, ओ गॉड फादर असांखे पापनि सां मुक्त करो। ओ रहम दिल बाबा रहम करो। बाबा सभिनि जी अर्जी ॿुधी करे स्वयं ईंदा आहिनि, असांखे पापनि सां मुक्त थियण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। ॿार मूंखे यादि करो, सिर्फ़ बाप जी महिमा ॻाइण सां फ़ाइदो न आहे, चरित्र न ॻाइण आहिनि, लेकिन राजयोग सिखी करे चरित्रवान ठहिणो असांखे। गीता भोलेनाथ सां निरालो। ओम शांति। ये महिमा कंहिंजी ॿुधी? बिगड़ी खे ठाहिण वारे जी, आदि मध्य अंत जी नॉलेज ॿुधाइण वारो उहो आहे ऊच ते ऊच। जॾहिं कोई सम्झण जे लाइ ईंदा आहिनि त हमेशा उन्हनि खे पहिरीं ॻाल्हि सम्झाइणी आहे कि ऊच ते ऊच भगवान ॻायल आहे, ऊच ते ऊच हुननि जो नाम बि आहे, ऊच ते ऊच हुननि जो ठाह वरताद रहण जो स्थान बि आहे। ग्रंथ में बि ऊचो जंहिंजो नाम ऊचो जंहिंजो ठाह आहे न, ऊच ते ऊच रहण वारो उहो आहे परम पिता परमात्मा। उहा आहे निराकारी दुनिया, जिते निराकार परम पिता परमात्मा रहंदा आहिनि। पोइ हेठि अचो त आकारी ऐं साकारी दुनिया अची वेंदी आहे, त पहिरियों परिचय हुननि जो ॾियणो खपे। परम पिता परमात्मा त आहे ई ट्रुथ, उहो आहे रचयिता, पोइ आहे हुननि जी रचना। ऊच ते ऊच बीज रूप हुननि जी हेठि अचो त सूक्ष्म मतन ब्रह्मा विष्णु शंकर आहे, उहा आहे रचना। रचयिता सभिनि खां मथे आहे, उहा रचयिता बाप आहे, बाक़ी सभु आहे रचना। सभु हिकु परम पिता परमात्मा जी संतान आहे, इन करे असां आत्मा आहियूं, सभु भाउ भाउ ठहियासीं न। त परम पिता परमात्मा बाबा चिंता त परम पिता परमात्मा परम धाम में रहंदा आहिनि, उन्हनि खे ई परमात्मा चइबो आहे। शारीरिक पितायूं त ॾाढा हूंदा आहिनि, पहिरियों परिचय ॾियणो खपे रूहानी बाप जो, बाक़ी सभु उन्हनि जी रचना आहिनि। चित्रनि ते बि ध्यानु खिचवाइणो खपे। पहिरियों आहे ऊच ते ऊच परम पिता परमात्मा, जेके मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो चैतन्य बीज रूप चइबो आहे न, उहा आहे सतचित आनंद स्वरूप। सत्य अर्थात सत्य चइण वारो। आत्मा भी सत्य, उहो भी जल्दी मरदी न आहे न। सत्य जा ॿार भी सच्चा हुजणा खपनि न। तव्हां पहिरियों देवी देवता सच्चा हुयो न। सचखंड स्थापना करण वारो उहो असांजो सचो बाबा आहे न। इहे न परम पिता परमात्मा कूड़ खंड स्थापन कंदो आहे न। सचखंड हुयो, पोइ इहो भारत कूड़ खंड ठहियो। सचो आहे परम पिता परमात्मा। पते ठाहिण वारे खे सचो न चईंदासीं। ॿिया सभु कूड़ा आहिनि। पंज विकार रूपी माया कूड़ो ठाहींदी आहे न। राम सचो आहे, रावण कूड़ो आहे न। रावण ही भारत खे कूड़ो ठाहींदो आहे। कहानी सॼी भारत ते ई आहे न। सम्झाइणो आहे भारत स्वर्ग हुयो, हाणे नरक आहे न। बाप खे स्वर्ग ठाहिण वारो उहो स्वर्ग जो रचयिता चईंदासीं न। रावण आहे, रावण ही भारत खे कूड़ो ठाहींदो आहे न। कहानी सॼी भारत ते ई आहे। सम्झाइणो आहे भारत स्वर्ग हुयो, हाणे नरक आहे। बाप खे स्वर्ग ठाहिण वारो स्वर्ग
स्वर्ग जो रचयिता चईंदासीं न, महिमा भी भारत जी आहे न। आदि मध्य अंत जो ज्ञान तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि, जंहिंसां तव्हां प्रकारदर्शी ठहींदा आहियो न, हिनखे चइबो आहे सुदर्शन चक्र। तव्हां ॼाणदा आहियो त आत्मा आहियो, वरी खां परम पिता परमात्मा खां वरितो वठूं था न। ॻायल बि आहे न, आत्मा परमात्मा अलॻि रहे बहुकाल। हाणे मिलण ॾाढो सुंदर मंगलकारी आहे न। तव्हां पहिरियों बाप जो परिचय ॾींदा आहियो। रचयिता बाप खे सर्वव्यापी चइण सां पोइ इहो सिद्ध न थींदो आहे कि असां सभु ॿार आहियूं। ॻायल बि आहे, आत्मा परमात्मा अलॻि रहे बहुकाल। इहो बि मिलन ॾाढो सुंदर मंगलकारी आहे न। तव्हां पहिरियों बाप जो परिचय ॾींदा आहियो। रचयिता बाप खे सर्वव्यापी चइण सां पोइ इहो सिद्ध न थींदो कि आत्मा परमात्मा अलॻि रहे बहुकाल। सिद्ध न थींदो कि असां सभु ॿार ऐं उनखां अलॻि रहियासीं ऐं असां सभु उनजा ॿार आहियूं। छो जी सर्वव्यापी थींदो त सभिनि हंधि बाप ई बाप आहे। ॿार हीअं न चईंदा कि असां सभु परम पिता परमात्मा आहियूं। जॾहिं चऊं था कि असांजो पिता आहे त पिता सर्वव्यापी थींदो त सभु पिता ई पिता थी वेंदा न। पोइ त आत्मा परमात्मा अलॻि रहे बहुकाल इहो बि सिद्ध न थिए। त सर्वव्यापी चइण सां बाप सां गॾु उहो लव न रहंदो आहे, न बुद्धि योग रहंदो आहे न। भारत जो प्राचीन योग मशहूर आहे न। वास्तव में बुद्धि जो योग लॻाइणो खपे बाप सां गॾु। सर्वव्यापी आहे त पोइ योग कंहिंसां लॻायूं? छा पंहिंजे पाण सां योग लॻाईंदासीं? कोई अर्थ ई न निकिरंदो आहे। हिते त तव्हां अर्थ सहित ॼाणदा आहियो न। बाप ख़ुदि चईंदो आहे मूंसां गॾु योग लॻाइण सां तव्हांजा विक्रम विनाश थींदा। विक्रम त थींदा ई रहंदा आहिनि। संपूर्ण कर्मातीत अवस्था अंत में ईंदी असांजी। जॾहिं ज्ञान जो अंत थींदो तॾहिं रिज़ल्ट निकिरंदी न। स्कूल में भी कोई कंहिं सब्जेक्ट में तीखो आहे, कोई कंहिं सब्जेक्ट में। सभु सहज सब्जेक्ट आहिनि। हिते सहज सब्जेक्ट आहे यादि जी। बाप खे यादि कबो आहे न। यादि सां पोइ आत्मा सुठी थींदी आहे न। बर्तन साफ़ थी वेंदो आहे। जीअं जीअं असां बाबा खे यादि कंदा रहंदासीं त असांजो मन बुद्धि संस्कार बुद्धि रूपी बर्तन साफ़ थींदो रहंदो। मन बि शुद्ध थींदो वेंदो, संस्कार बि सुठा थींदा वेंदा। आत्मा इम्प्योर ठही आहे न, उहा प्योर ठहींदी वेंदी। ऊच ते ऊच बाप अची करे असांखे पढ़ाईंदो आहे न। ऊच ते ऊच पद प्राप्त कराईंदा आहिनि बाबा सां। ऊच ते ऊच बाप पढ़ाईंदा आहिनि, ऊच ते ऊच पद प्राप्त कराईंदा आहिनि। तव्हां मनुष्य खां देवता ठहींदा आहियो, सम्झंदा आहियो बरोबर आदि सनातन देवी देवता धर्म हुयो न। उन्हनि खे हिंदू न चईंदासीं। भारत जो नाम बदली करे हिंदुस्तान नाम रखी छॾियो अथनि। आदि सनातन पवित्र देवी देवता धर्म हुयो, जंहिंखे वैकुंठ अथवा स्वर्ग चइबो आहे न। उहो त सत्य ॻाल्हि आहे, हुनखे चइबो आहे नई दुनिया। उन्हनि खे रचण वारो केरु? बाप। उहा निराकार आहिनि। असांजो आदि सनातन पवित्र देवी देवता धर्म हुयो। उते उन जगह खे चइबो आहे वैकुंठ स्वर्ग। उहो सत्य हुयो, हुनखे नई दुनिया चइबो। उन दुनिया खे रचण वारो केरु? बाबा। बाबा निराकार। सभी चईंदा आहिनि ओ गॉड फादर। उहो ऊच ते ऊच रहंदो आहे न। ब्रह्मा विष्णु शंकर खे सूक्ष्म देह मिलियल आहे न। उन्हनि खे सूक्ष्म लोक चइबो आहे। जिते सूक्ष्म देह मिलियल आहे उनखे सूक्ष्म लोक चइबो आहे। उहो आहे शांतिधाम साइलेंस वर्ल्ड। इहो आहे स्थूल वतन। निराकारी दुनिया शांतिधाम साइलेंस होम या आहे स्थूल वतन। त पहिरियों जॾहिं कोई बि ईंदो आहे त हुनखां फॉर्म भराइणो आहे।
आत्मा जो बाप खीर ऊंचते ऊंचते भगवान की चइबो आहे। साधु संत आदि सब प्रार्थना कंदा आहिनि। प्रार्थना खे रिक्वेस्ट भी चइबो आहे न। बाबा सब रिक्वेस्ट कंदा आहिनि, ओ गॉड फादर असां अर्जी कंदा आहियूं असांजी पापनि खे दस्त करो ऐं रहम दिल बाबा रहम करो। ईअं पुकारदा आहिनि। रहम सभी त न कंदा आहिनि, सभिनि ते रहम करण वारो त हिकु बाप ई आहे न, सर्वदया चइबो आहे न। हाणे उहे छा कंदा आहिनि, एतिरे ते रहम कंदा हूंदा, उहे बि ड्रामा में न हूंदा न। हिन समय जो कुझु हलंदो आहे उन्हनि सां तव्हां भेट कंदा आहियो। गीता भागवत में इहे ॻाल्हियूं न आहे। गीता आहे ज्ञान जी ज्ञान, बाक़ी चरित्र आदि जी त कोई दरकार ई न आहे। स्टूडेंट टीचर जी चरित्र ॻाईंदा आहिनि छा? मास्टर जी वेही महिमा कंदा त छा फ़ाइदो? बाप जी सिर्फ़ महिमा करणी आहे, उहो ज्ञान जो सागर आहे, सुख जो सागर आहे। इन सां कुझु बि मिलंदो न आहे। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो कि बाबा असांखे राजयोग सिखलाइनि था न, त्रिकालदर्शी ठाहिनि था, असां टिनी लोकनि जी नॉलेज ॾियनि था न, त तव्हां मास्टर त्रिलोकी जा नाथ बि कहलाए सघंदा आहियो न। टिनी लोकनि जो नाथ असां त्रिकालदर्शी भी कहलाए सघंदा आहियो। बरोबर असां टिनी लोकनि खे ॼाणण वारा नाथ ठहींदा आहियूं न। हीअ राजयोग आहे न, असां बादशाह था ठहूं, ठाहिण वारो आहे बाबा। पारसनाथ चईंदा आहिनि उहो आहे लक्ष्मी नारायण। भल उन्हनि जे मंदिर आहिनि लेकिन मनुष्य उन्हनि खे ॼाणंदा न आहिनि। इहे केर आहिनि? लक्ष्मी नारायण आहे पारसपुरी जा नाथ। पारसनाथ पारसनाथनी हुन पारसपुरी जा नाथ आहिनि न। लक्ष्मी नारायण पारसपुरी जा नाथ थिया त उहो ॿई केर थिया? लक्ष्मी थी पारसनाथनी ऐं नारायण थियो पारसनाथ। पारसपुरी सत्य खे चइबो आहे न। तव्हां इहे ॼाणंदा आहियो कि बरोबर श्री कृष्ण जा हीरे जवाहरातनि जा महल हुया, पारसनाथ हुयो न। त पहिरियों इहे सम्झायो कि इहे मञंदा आहियो कि सभिनि जो रचयिता बाप आहे। ब्रह्मा विष्णु शंकर जो भी रचयिता बाप आहे न। पहिरियों त इहो निश्चय करो कि बाप स्वर्ग जो रचयिता आहे। स्वर्ग में आदि सनातन देवी देवता धर्म वारा हुया, उन्हनि खे नॉलेज कॾहिं मिली? बाप चईंदा आहिनि कि मां कल्प कल्प जे संगम युग ईंदो आहियां तव्हां सभिनि खे नॉलेज ॾियण। बरोबर तव्हां सत्युग जे आदि में पारसनाथ ठहिया आहियो न। केतिरी फर्स्ट क्लास नॉलेज आहे न। हिते वेठा आहियो तव्हां सम्झंदा आहियो तव्हां बाबा स्वर्ग जो वरितो पाए। पारसनाथ पारसपुरी जा मालिक था ठहूं न। बुद्धि ॼाणदी आहे कि लक्ष्मी नारायण आदि देवी देवता केतिरा धनवान हुया न, ॾाढा जेवर आदि हुया उन्हनि खे, वॾा साहूकार हूंदा आहिनि। त पहिरियों बाप खे ॼाणे उन्हनि खां वरितो वठिणो आहे। यादि सां वरितो मिलंदो न, सूक्ष्म ॻाल्हि आहे न। हीरे जवाहरातनि जा केतिरा वॾा वॾा महल हुया, हाणे उहे ख़तम थी विया। पोइ पंहिंजे समय ते खड़ा थी वेंदा। पहिरियों हुया पोइ ख़तम थी विया, हाणे पोइ ज़रूर थींदा। ड्रामा में न हूंदा न। इहे बुद्धि सां सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। लड़ाई में भी सभु टूटी फूटी वेंदा आहिनि, पोइ नए सिर महल आदि ठहींदा आहिनि। महल ज़रूर ठाहींदा हूंदा ताकि साक्षात्कार थींदो आहे कि बरोबर महल आहिनि। असां ठाहिया हुया न, ईअं न कि सागर जे हेठां हली आहे त उहा हाणे निकिरंदा न। इहे त ड्रामा जो चक्कर फिरंदो रहंदो आहे। उहे सम्झंदा आहिनि कि लंका रावण जी अथवा सोने जी द्वारिका हेठि हली।
ही त ड्रामा जो चक्कर फिरदो ई रहंदो आहे। कीअं स्वर्ग वरी महल खड़ा थी वेंदा, वरी हेठि हली वेंदा, वरी ठहींदा, ये चक्कर फिरदो ई रहंदा। वो सम्झंदा आहिनि लंका रावण जी अथवा सोने जी द्वारिका हेठि हली वई, पोइ वरी निकिरंदी, परंतु ईअं न थींदो। हाणे तव्हां द्वारिका जा मालिक ठहो था न, केतिरा मालामाल हुयो, धन दौलत सभु हुयो, हाणे सभु गायब थी विया आहिनि, सभु वठी सभु खणी विया, पोइ वरी ईअं ई थींदो। पहिरियों बाप जो परिचय ॾेई करे पोइ चक्कर जो राज सम्झाइणो खपे न कि कीअं फिरदो आहे। सत्य जी स्थापना बाप ई कंदा न। हाणे बाबा सम्मुख वेही चवंदा आहिनि कि मूंखे यादि करो। हिन यादि जी योग अग्नि सां तव्हां पतत खां पावन ठहींदा आहियो। पहिरियों असांखे बाप जो परिचय ॾेई करे पोइ चक्कर जो राज सम्झाइणो आहे कि कीअं ये चक्कर फिरदो आहे। सत्य जी स्थापना बाप ई कंदा। हाणे बाबा सम्मुख वेही चवंदा आहिनि कि मूंखे यादि करो। हिन यादि जी योग अग्नि सां ई तव्हां पतत खां पावन ठहींदा आहियो ऐं ॿियो कोई उपाय न आहे। योग अग्नि सां ई आत्मा पतित खां पावन ठहींदी आहे न। पतित पावन बाप ई अची करे पावन दुनिया जी स्थापना कंदा आहिनि। योग अग्नि सां असां आत्मायूं पतित खां पावन ठहींदियूं आहिनि। पतित पावन बाप ई अची करे पावन दुनिया जी स्थापना कंदा आहिनि। पोइ तव्हां गंगा जे लाइ छो चईंदा आहियो पतित पावनी आहे। जप तप गंगा स्नान आदि करण ये सभु भक्ति मार्ग जी सामग्री आहे। भक्ति मार्ग पहिरियों अव्यभिचारी हुयो, पोइ व्यभिचारी ठहियो। अधु कलाक लॻो आहे व्यभिचारी ठहिण में, 16 कलाक सां 14 कलाक, पोइ कलायूं घटि थींदी वेंदियूं। ये ज्ञान सागर बाप समझाईंदा आहिनि। ब्रह्मा विष्णु शंकर की ज्ञान सागर मनुष्य सृष्टि जो बीज रूप न चईंदासीं। परम पिता चइण सां बुद्धि ब्रह्मा विष्णु शंकर तरफ़ न वेंदी। आत्मायूं परम पिता परमात्मा बाप खे यादि कंदियूं आहिनि। जॾहिं हुननि खे दुख थींदो आहे तॾहिं सत्युग में सुख आहे त कोई बि पुकारदा ई न आहिनि। हाणे आत्मा ई ॼाणदियूं आहिनि अधु कलाक खां दुख पायो आहे न, हाणे स्वर्ग में वेंदासीं, हुते कोई दुख न हूंदो। हिन करे सत्युग में बाबा खे कोई यादि करण जी दरकार ई न पवंदी आहे। ड्रामा अनुसार बाबा असांखे सुख जो वरसो ॾेई करे पोइ हली वेंदा। मनुष्य जॾहिं बुढा थींदा आहिनि त वानप्रस्थ में वञी करे वेंदा आहिनि, गुरु कंदा आहिनि। हिते त बाप स्वयं अची करे सत्युग ठाहींदा आहिनि। चईंदा आहिनि कि तव्हां सभिनि खे साथ वठी वेंदा। ईअं ॿियो कोई चई न सघे। साथ में त कोई बि न वठी वञी सघंदो आहे न। हर हिक खे पुनर्जन्म वठणो खपे, वठणो आहे। पास में त अचणो ई आहे न। मां त घड़ी घड़ी जन्म न वठंदो आहियां। अगर मां बि घड़ी घड़ी जन्म वठां त मां बि तमो प्रधान ठही वञा। आत्मा इम्प्योर थी वेंदी आहे न। आत्मा में खाद पइजी आहे। गोल्डन एज, सिल्वर एज अक्षर बि हाणे आहिनि, बरोबर हाणे आयरन एज दुनिया आहे न। हाणे संगम आहे। बाप खे जरूर अचणो ई आहे न। पुराणी सृष्टि खे नयो ठाहिणो आहे। ये बाप जो ही कम आहे न। बाप ही पतित पावन असां सृष्टि खे बदलण वारो आहे। सृष्टि जो रचयिता न आहे, सृष्टि खे बाबा बदलदा आहिनि। रचण वारो चइण सां मनुष्य सम्झंदा आहिनि वॾी प्रलय थी वई। रचण वारो चइण सां मनुष्य सम्झंदा आहिनि कि वॾी प्रलय थी वेंदी आहे। पतित पावन अक्षर ठीकु आहे। साधु माण्हू बि ॻाईंदा आहिनि पतित पावन सीताराम। ईअं त कॾहिं बि न चईंदासीं कि पतित पावन गंगा आहे। पतित पावन चइण सां बुद्धि परमात्मा तरफ़ हली वेंदी आहे। पतित पावन अक्षर ठीकु आहे।
साधु माण्हू बि ॻाईंदा आहिनि पतित पावन सीताराम। ईअं त कॾहिं न चईंदा कि पतित पावनी गंगा आहे, वो सीता आहिनि जो राम, लेकिन अर्थ न पतो आहे उन्हनि खे। गंगा नदी त हुते बि हूंदी, परंतु हुते सभु चीजूं सतो प्रधान हूंदियूं न, गंगा बि सतो प्रधान आहे, हिते त तमो प्रधान आहे। फ्लड करे ॾींदा आहिनि, गांवनि खे डुबोए ॾींदा आहिनि। ब्रह्मपुत्र केतिरा गांवनि खे डुबोए ॾिना आहिनि। इहा आहे ही दुखधाम, सत्युग में थोरी दुख भोगदासीं, हुते त काइदे से पंहिंजो रास्तो वठी करे हलंदी। गंगा और पाणी जी नदियूं हिते रास्तो छॾे ॾींदियूं आहिनि, कॾहिं कंहिं तरफ़ हली वेंदियूं आहिनि, कॾहिं कंहिं तरफ़। हुते पंज तत्व तमो प्रधान न हूंदा, हुते पंज तत्व सतो प्रधान हुजण जे कारण जल बि कॾहिं दुख न ॾींदो आहे। हिते जल बि दुख ॾींदो आहे न। पहिरियों त इहे सम्झणो आहे कि स्वर्ग जो सुख ॾियण वारो केरु, ज़रूर बाप ई हूंदो न। हाणे त नरक आहे न, बाबा आया आहिनि। असां प्रजापिता ब्रह्मा जा ॿार, ब्रह्मा कुमार कुमारियूं आहिनि। प्रजापिता ब्रह्मा त थी वई, प्रजापिता ब्रह्मा हूंदो तॾहिं नई सृष्टि रचे न, छो जी ॻायल आहे न, ब्रह्मा द्वारा नई सृष्टि जी स्थापना थींदी आहे। मनुष्य खां देवता कीअं करतन लागे हुआ, कीअं परम पिता परमात्मा। त इहे अक्षर आहिनि जो अटे में नमक मिसल सत्य आहे ग्रंथ शास्त्र में। श्री कृष्ण त स्वयं देवता आहे, बाप ई अची करे मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। ये तव्हां हाणे ॼाणदा आहियो, अॻियां त सिर्फ़ ॻाईंदा हुयो मनुष्य खां देवता कीअं, ॼाणदा न हुयो। सत्य केरु स्थापन कयो, रचयिता केरु हुयो। सत्युगी सृष्टि पोइ कलयुगी ठही वेंदी आहे। तव्हां ॿार सम्झी विया आहियो कि वॾो मांडवो आहे, आकाश तत्व आहे न। हिन में खेल हलंदो रहंदो आहे, ओपन स्टेज खपे न। मनुष्य पाट वॼाईंदा आहिनि त रोशनी बि खपे, हिन जे लाइ सूर्य चांद आदि सेवा कंदा आहिनि। सितारा बि चमकदा आहिनि, जॾहिं राति थींदी आहे त रोशनी अर्थात सुख ॾींदा आहिनि। हिन जे लाइ सूर्य देवता, चांद देवता रोशनी आदि जो सुख ॾींदा आहिनि, हिन करे चई ॾींदा आहिनि। परंतु ये देवता था रोशनी ॾियनि था, लेकिन ये वो इंसान वारा देवता न आहे। देवता त वो ने जिनजो आत्मा और शरीर ॿई पवित्र हुजे। छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार ड्रामा जे चक्कर खे यथार्थ रीति सम्झी करे पुरुषार्थ करणो आहे। बाप समान रहम ॾेई सभिनि ते रहम करणो आहे। बाप जो आहे, बाप सत्संग स्थापन करनि था, इन करे सचो थी करे रहणो आहे। बाप जी याद सां आत्मा खे स्वच्छ ठाहिणो आहे। बाप जी याद सां सॼी आत्मा खे स्वच्छ ठाहिणो आहे। पंहिंजो मन बुद्धि संस्कार सभु शुद्ध करणा आहिनि। वरदान सेवा जी भावना द्वारा अमर फल प्राप्त करण वारा सदा माया जे रोगन सां मुक्त ठो। जो ॿार संगम युक्ति प्रभु फल, अविनाशी फल, सर्व संबंधी स्नेह जो रस वारो फल खाईंदा आहिनि, उहे सदा माया जे रोगन सां मुक्त रहंदा आहिनि। ॿिया फल तो सत्युग में भी मिलदा, कलयुग में भी मिलदा, लेकिन सेवा जी भावना जो प्रत्यक्ष फल, प्रभु फल अगर हाणे न खायो त सॼे कल्प में न खाए सघंदा। ये फल ईश्वरीय जादू जो फल आहे। हिन फल खे खाइण सां लोहे सां पारस सां, लेकिन हीरो ठही वेंदा आहिनि।
त सेवा जी भावना सां कंहिंखे बि ज्ञान ॾियो, पंहिंजो नाम मान शान थिए हिन सां न, भई असां कंहिंखे ज्ञान ॾियूं, कुझु सुठो कमु करूं त हुननि सां हुननि जो भलो थिए, हीअ भावना रखणी आहे। प्रभु फल अगरि हाणे न खाधो त सॼे कल्प में न खाईंदासीं, छोकी सॼे कल्प में त माण्हू जो बि कमु कंदा आहिनि सोचदा आहिनि न मुंहिंजो नाम मान शान थींदो। ये फल ईश्वरीय जादू जो फल आहे न, जंहिं फल खे खाइण सां लोहे खां पारस खां हीरो ठही वेंदासीं, पारस त छा लेकिन हीरा ठही वेंदासीं। ये फल सर्व विघ्ननि खे समाप्त करण वारो अमर फल आहे। सेवा जी भावना जो प्रत्यक्ष फल। स्लोगन आहे, अपकारनि ते बि अपकार करण वारा, निंदक खे बि मित्र समझण वारा, बाप समान ठहो। अपकारनि ते बि अपकार करण वारा, निंदक खे बि मित्र समझण वारा, बाप समान ठहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।